नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त आपाशी खाते ऐं हुकूमत जी नाअहलीअ सबब मंछर ढंढ वटि दांस्तर वाह जा दरवाज़ा ठही न आहिनि सघिया। मंछर ढंढ वटि दांस्तर वाह जे दरवाज़नि खे 6 महीना गुज़री वञण बावजूद हिन वक़्त ताईं उन्हनि जी मरमत न थी सघी आहे, जंहिं सबब हिकु भेरो ॿीहर बोर्ड जो ख़तरो पैदा थी वियो आहे। दांस्तर वाह ते मंछर तरफ़ ॾिनल रिंग बंद बि इंतहाई कमज़ोर थी वियो। नयूं वही अचण सबब मंछर ढंढ में पाणीअ जी सतह RL 110 ते पहुची वई आहे। मक़ामी मुहाणनि जो चवणु आहे त दांस्तर वाह जी RD 62 वटि ॾिनल रिंग बंद कमज़ोर थी वियो आहे। मंछर में पाणी सतह में इज़ाफ़े सबब इलाइक़े में हिकु भेरो ॿीहर बोर्ड जो ख़तरो पैदा थी वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त आपाशी खाते ऐं हुकूमत जी नाअहलीअ सबब मंछर ढंढ वटि दांस्तर वाह जा दरवाज़ा ठही न आहिनि सघिया। मंछर ढंढ वटि दांस्तर वाह जे दरवाज़नि खे 6 महीना गुज़री वञण बावजूद हिन वक़्त ताईं उन्हनि जी मरमत न थी सघी आहे, जंहिं सबब हिकु भेरो ॿीहर बोर्ड जो ख़तरो पैदा थी वियो आहे। दांस्तर वाह ते मंछर तरफ़ ॾिनल रिंग बंद बि इंतहाई कमज़ोर थी वियो। नयूं वही अचण सबब मंछर ढंढ में पाणीअ जी सतह RL 110 ते पहुची वई आहे। मक़ामी मुहाणनि जो चवणु आहे त दांस्तर वाह जी RD 62 वटि ॾिनल रिंग बंद कमज़ोर थी वियो आहे। मंछर में पाणी सतह में इज़ाफ़े सबब इलाइक़े में हिकु भेरो ॿीहर बोर्ड जो ख़तरो पैदा थी वियो आहे।